दोस्तों असीं हितां गुल वठण आया आहियूं क़ब्रिस्तान वञण लाइ। हे सफ़ूरा चौरंगी चवंदा आहिनि हिनखे। बाबा ॾिसेसि पतियूं अथसि न, हलो वटि मां वेठो आहियां, जल्दी वठी अचो। किलो पुछेसि घणे आहिनि। दोस्तों हींअर असीं आया आहियूं क़ब्रिस्तान में। अॼु वॾी राति आहे, शब मेराज जी राति आहे ऐं गुलफ़ाम बि मूंसां गॾु आहे, साहिल मूंसां गॾु आहे, ईमान बि मूंसां गॾु आहे ऐं असीं क़ब्रिस्तान जे गेट ते पुॼी विया आहियूं। सो हाणे असां वेंदासीं अंदरि। क़ब्रिस्तान जो गेट साम्हूं नज़र अचे थो, हे मां तव्हांखे ॾेखारियां थो। अॼु शब मेराज जी राति आहे, इन करे असांखे असांजो जेको वालिद साहिबु आहे उहो इन क़ब्रिस्तान में दफ़न आहे। असां हूअं बि ईंदा रहंदा आहियूं, पर अॼु वॾी राति आहे त अॼु असां मिली करे आया आहियूं। हूअं मुंहिंजा भाइर बि गॾु हूंदा आहिनि, कामरान आहे या इरफ़ान आहे, उहे बि हूंदा आहिनि। वकार आहे, वकार मुंहिंजो भाणेजो आहे। असां गॾु ईंदा आहियूं। माण्हुनि हिते कुकड़ बि रखिया आहिनि। सही आहे, अंदरि पहिरियों क़ब्रिस्तान जी हालति ॾाढी ख़राबु हुई, पर हाणे माशाल्लाह माशाल्लाह हिकिड़ो ज़बरदस्त सिस्टम ठही वियो आहे। हिते गेट लॻी विया आहिनि, ॾिसो था तव्हां, गेट लॻी विया आहिनि ऐं अंदरि रस्ता ठही विया आहिनि, अंदरि पाणी बि आहे ऐं सुहिणो हिकिड़ो क़ब्रिस्तान आहे। ऐं दोस्तों हे शाह लतीफ़ कॉलोनी हिनखे सॾिबो आहे। हे शाह लतीफ़ कॉलोनी जो क़ब्रिस्तान आहे ऐं सचल ॻोठ में मौजूदु आहे। हीअ कॉलोनी शाह लतीफ़ आहे, सचल ॻोठ में। हाणे गुलफ़ाम अचे त असां अंदरि वरी, पर तेसि ताईं असां अंदरि हलूं था। हलो दोस्तों, जॾहिं बि क़ब्रिस्तान में वञिबो आहे त हिकिड़ी दुआ आहे, अस्सलाम वालेकुम या अहल क़बूल, उहा पढ़िबी आहे। इहो हिकिड़ो सलाम हूंदो आहे, माना जेके हिन दुनिया में हलिया विया आहिनि, जेके हिते सुतल आहिनि, उन्हनि खे पहिरियों सलाम कबो आहे। इहो हिकिड़ो सलाम आहे। दोस्तों हीउ ॾिसो केॾो ख़ूबसूरत तरीक़े सां, मतिलबु हिननि माण्हुनि गुल बि हिते आहिनि, वण आहिनि जेके हाणे वॾा थियण वारा आहिनि। ॾिसो हे वण जेके आहिनि, ग्रीनरी थी वेंदी सॼी। हे ॾिसो हे वण माण्हुनि हया आहिनि जेके वॾा थींदा। दोस्तों हीअ मुंहिंजे वालिद साहिब जी क़बर आहे, ठाराई आहे, ॿाहिरां ठाराई आहे। हे ॾिसो था, ऐं मुंहिंजो नंढो भाउ आहे इफ़ी, उहो वेझो ई रहंदो आहे, सचल जे भरिसां ई रहंदो आहे। उहो तक़रीबन रोज़ु ईंदो रहंदो आहे। ऐं मुंहिंजे वालिद साहिब जी क़बर आहे, हे भरिसां बि ॻोठ जो ई आहे असांजे, हे तक़रीबन ॻोठ जा ई वेझो आहिनि रखियल। त हींअर असीं पहिरियों पाणी हारींदासीं, पोइ गुल ऐं असां किवलनि जे लाइ, जीतनि जे लाइ वरी चांवर बि ॾींदा आहियूं उन्हनि खे। दोस्तों ये ॾिसो था, हे साहिल भी गुल रखी रहियो आहे ऐं हे ईमान चांवर थो ॾे। चांवर बि जीतनि जे लाइ रखिबा आहिनि, त ताकी जीत जेके आहिनि उहे खाईंदा आहिनि, चवंदा आहिनि। ऐं क़बर चवंदा आहिनि त एतिरी पकी न थींदी आहे, न कबी आहे। बहरहाल असां हुनखे विच कचो रखियो आहे ऐं विच में हाणे वरी मिटी बि ॾींदासीं, विच में असां मिटी ॾींदासीं, पर मथां ख़ाली हूंदो। चवंदा आहिनि त हिते पथर रखिबा आहिनि त ज़िक्र कंदा आहिनि। गुलफ़ाम पाण खे हिन में मिटी विझराइणी पवंदी अंदरि। हाँ, इन्हें मिट्टी विझानी पवंदी, थोड़ो भराव विझाइणो पवंदो, हा न, थोड़ो ख़त्म थी वियो आहे। हाँ मिट्टी छा जो क़ब्रिस्तान सॼो भरियलु हुयो। मां तव्हांखे ॿुधायां, हिन में का जॻह न हुई कंहिंखे बि दफ़न करण जे लाइ, पर हिननि वरी हिनखे सॼो मिट्टी मथां विझी भरे छॾियो आहे। पोइ जेके जगह न हूंदी हिते, हाँ पैर रखण जी जगह न हूंदी, पैर रखण जी जगह न हूंदी, हिनखे लेवल करे छॾियो सफ़ा। लेवल करे पोइ जेके क़बरूं पकियूं हुयूं उन्हनि खे हिननि छॾियो आहे, वरी उन्हनि खे माण्हुनि अञा वधीक पको करे छॾियो आहे। सो ख़ैर क़बरूं निशान सभु मिटणा आहिनि। हे एसि ताईं आहियूं जो असां आहियूं या असांजी औलाद आहे, तेसि ताईं। जेकॾहिं साहिल वारनि जी वरी औलाद थींदी त शायदि उन्हनि खे ख़बर बि न हूंदी त असांजो ॾाॾो परॾाॾो हिते दफ़न आहे। बहरहाल ईअं ई इंसान खे मिटी थियणो आहे। हाणे अगरबत्तियुनि खे अगरबत्तियूं ॿारे रहिया आहियूं। दोस्तों हीउ ॾिसो, गुल, पाणी, अगरबत्तियूं ऐं चांवर हिते रखिया आहिनि असां। ऐं हाणे असां वरी कुल पढ़ंदासीं। अबा कुल पढ़ो, ठीकु आहे, कुल था पढ़ूं, ठीकु आहे, ओके। पोइ वरी दुआ था घुरूं, सही आहे, ओके। दोस्तों असां दुआ घुरी आहे, असांखे कुल बख़्शिया आहिनि ऐं आयतुल कुर्सियूं पढ़ियूं आहिनि ऐं बसि इहा दुआ घुरी आहे त अलाह साईं असां बि गुनाहगार आहियूं, अॼोकी राति जे सदिके असांजा बि गुनाह बख़्श फरमाइजां ऐं असांखे सही रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाइजां। दोस्तों जॾहिं असीं क़ब्रिस्तान में अचण जी कंदा आहियूं न, त असांखे शैतान जेको आहे अचणु न ॾींदो आहे, मतिलबु वर्गलाईंदो आहे। असांखे माना दिलि चवंदी आहे त यार हल भला ॿिए दफ़े वेंदासीं, ॿिए दफ़े वेंदासीं, पर तव्हां यकीन कंदव जॾहिं असां क़ब्रिस्तान में ईंदा आहियूं न, त असांखे उहो सुकून मिलंदो आहे जो असां पोइ हितां वञी न सघंदा आहियूं, मतिलबु वेही रहंदा आहियूं त यार न हिते केॾो सुकून आहे। दोस्तों हींअर असीं वरी वापसि वञी रहिया आहियूं।
हे क़बर ॾिसो दोस्तो केॾी प्यारी सुहिणी ख़ूबसूरत ठाही आहे हिननि विच हिननि बि ख़ाली रखियो आहे ऐं मां बि इहो सोचियो आहे त मां बि ईअं ठाहींदुसि हा न साहिल हे सही आहे बसि नक्शो असां ॾिसी छॾियो आहे ऐं जंहिंखे बि असां ॾेखारींदासीं त अहिड़ी चवंदासीं सही आहे हाणे मज़दूरनि खां पाण ठारायूं था 2-3 ॾींहंनि में अहिड़ी था ठारायूं ईअं ई तख़्ती बि ईअं ई हुजे ठीकु आहे ओके हींअर दोस्तो असां वञी रहिया आहियूं ॿाहिरि गेट खां वरी हींअर असीं क़ब्रिस्तान में वापसि अची विया आहियूं ऐं वरी वापसि वञी रहिया आहियूं पंहिंजे घर ठीकु आहे हलो हलो ओके दोस्तो अॼु असांखे लाड़काणो यादि अची वियो आहे छो त असां फरी वरितियूं आहिनि हे ॾिसो था फरी वरितियूं आहिनि ऐं राति हिननि खे पाणी में पचाईंदासीं तरींदासीं पाणी में तरींदासीं पाणी में ऐं वॾो मज़ो ॾींदी तरींदासीं पाणी में हा मसालो वसालो विझंदासीं हा वॾो मज़ो ॾींदी ॾेखार मथे ॾिसां मथे हे अथव आहिनि घणियूं किलो थियूं अथई किलो आहिनि ताज़ो अची वञे हाणे न ताज़ियूं वाह वाह सफ़ा ईअं हाणे दिलि चए थी हाणे खावां मां त पोइ कचियूं बि खाए बि खाई सघे थो कची हाणे खावां थो बसि बिस्मिल्लाह कयां थो थोरी देरि में सभु न खाई सघंदा न थोरी थोरी जेसि ताईं घर पुॼूं दोस्तो हींअर असीं पंहिंजे बंगले ते पहुचण वारा आहियूं हे असांजी जेको हे असांजो बंगलो आहे हिन में असां सभु गॾु रहंदा आहियूं हे कॉर्नर जो हे पार्किंग आहे असांजी हे लिखियो पियो आहे चांडियो हाउस दोस्तो हीउ ॾिसो असीं हिनखे कलर करायो आहे ताला लॻाया आहिनि हिन जे करे जो हे फ़िलहालु बंदि आहे हाणे हिनखे रिपेंट करायो आहे पर अॼु तक़रीबन असां हफ़्ते ॾेढ खां पोइ हिते आया आहियूं त हेठि ॾिसंदा हूंदव तव्हां पन थी विया आहिनि हे ॾिसो था हे पन अचो भा बंदि ताला हणी छॾिया आहिनि हिनखे फ़िलहालु पेंट रिपेंट करे नओं करे ऐं वरी असां हाणे सुभाणे न परीहं हिन ॾींहुं अॼु सुभाणे गुज़रे परीहं ईंदासीं न पाण परीहं सामान रखंदासीं हलो वाह खोलेसि वा तालो दोस्तो हिन जी गाॾी पार्किंग जी जॻह आहे असां हिते 2 गाॾियूं बीहारींदा आहियूं हिकिड़ी हिते बि बीहारींदा आहियूं मतिलबु हिते बाइकूं बि अची वेंदियूं आहिनि ऐं हे छित असां हिन जी बंदि कराए छॾी आहे ताकी उस न लॻे गाॾियुनि खे बि अक्सर हिते मुंहिंजूं 2 गाॾियूं हूंदियूं आहिनि या हिकिड़ी मुंहिंजे भाउ जी गाॾी आहे हिते बीहंदियूं आहिनि ऐं बाइकूं बि हिते बीहंदियूं आहिनि 3 गाॾी हूंदी आहे त वरी हिते बीहंदी आहे हाणे असां अंदरि हलूं था हे मां तव्हांखे ॾेखारे त वियुमि सॼो कलर करायो आहे ॿीहर अॼु वरी वीडियो में अची वियो आहे कलर करायो आहे सॼो नओं थियो छो जो पुराणो थियो असां वरी सॼो सामान वामान शिफ्ट करे पोइ हिनखे बाक़ाइदा करायो आहे छो जो हिन जे ठहण में बि घटि में घटि 1.5 महीनो लॻी वियो वरी सो हे गैलरियूं वैलरियूं सभु हणायूं हिनखे दर वर डबल करे हणाया आहिनि मथां हे ॾिसो ॾियारी हणाई आहे ताकी कोई अंदरि अचे चोर बोर अची न सघे त सॼो असां कबट बंदि कराए छॾियो आहे हलो भाई दर बि खुली वियो हे मां तव्हांखे ॾेखारियो हुयुमि दोस्तो अॻ में बि हे असांजो उतां जो गेट आहे ऐं हे असांजो वरी साम्हूं लाइट वाइटूं फ़िलहालु त हाणे कोन ॿरंदियूं मूंखे लॻे थो ऊंदहि हूंदी ॿरंदियूं ॿाहिरि ॾिसां हा लाइटूं लॻी वियूं आहिनि बसि हाणे असां सुभाणे छॾे परीहं वरी वापसि हिन में ईंदासीं ऐं हे मथे 3rd फ्लोर ताईं ठहियलु आहे दोस्तो हे असां बंगले जे 1st फ्लोर ते आहियूं छित ते आया आहियूं ऐं हे ॿाहिरियों खुलियलु आहे हिते बि माण्हू वेही थो सघे चांहि वांहि पी थो सघे हे ॾिसो तव्हां इलाही वॾो आहे हिते बि असां वेहंदा आहियूं हिते झूलो रखंदा आहियूं साम्हूं ऐं चांहि बि पीअंदा आहियूं ऐं हितां ॾिसो तव्हां हे सिनारी ज़बरदस्त आहे हे हेठों असां गाॾियूं पार्क कंदा आहियूं जिते इहो गेट आहे कॉर्नर जो आहे मतिलबु कॉर्नर जो आहे साम्हूं डबल रोड अथसि ऐं हेॾो बि 1st क्लास रोड अथसि हे वरी असां छबर पोखाई आहे हिते भरिसां दोस्तो गुलिस्तान जोर जे इलाइक़े में हिकिड़ो फ्लैट सुठो फ्लैट मिलणु वॾो मसइलो आहे ऐं अलाह साईं असांखे ज़बरदस्त हिकिड़ो तक़रीबन हे टोटल प्लॉट 200 जो आहे 200 ते असांखे हे बंगलो ॾेई छॾियो आहे वरी असां मथे बि ठहियलु आहे वरी मथे वेंदासीं त मथे बि ठहियलु आहे हे ॾिसो था तव्हां हींअर वरी असीं वापसि वञूं पिया ॿाहिरि पकवान सेंटर ते जेको स्टार्ट थियण वारो आहे अचो भाउ दोस्तो हीउ ॾिसो कुझु ॾींहंनि लाइ मतिलबु असां हिनखे कम लाइ बंदि कयो आहे त जेके चोर आहिनि हे ॾिसो हे अहिड़ा जेके तीर आहिनि अहिड़ा तीर पटे विया आहिनि भञी आहिनि सॼा हे सॼी ॾिसो हे सभु लॻल हुया इन पटी ताण हिकिड़ो बि तीर कोन्हे ऐं अॻियां ई तीर आहिनि हे हीरोइननि जा कम आहिनि हीरोइननि हा न हा हे कंहिं पटिया हूंदा नशे ई हूंदा मवाली कचरा खणण वारा हूंदा आहिनि कचरा खणण वारा हा हे कचरा खणण वारा ई हूंदा हे ॿाहिरों ॾिसो दोस्तो हे लुक आहे मतिलबु हे सभु हिक ई कैटेगरी जा बंगला आहिनि ऐं असांजो जेको आहे उहो वरी कॉर्नर जो आहे दोस्तो हींअर असीं वञूं पिया जोर पकवान सेंटर ते ऐं उहो बि कामरान चुरंगी ते या वेझो आहे बिल्कुलु ठीकु आहे भाउ असीं बसि पुॼण वारा आहियूं दोस्तो हीअ आहे जोहर पकवान सेंटर जे नाले सां कॉर्नर वारो हे सॼो असांजो आहे हेठि बि मथे बि सॼो इहो असांजो ई आहे हे नालो लिखियलु आहे तव्हांखे ॾेखारियां जोहर पकवान सेंटर मोबाइल नंबर बि लिखियल आहिनि हे मोबाइल नंबर मुंहिंजा न आहिनि जेके हिते मिस्त्री कमु कंदा इहे उन्हनि जा ई आहिनि सो अञा कमु हले पियो
ॿ ॾींहं 3 ॾींहं अञा लॻंदा फर्निश थी चुको आहे तक़रीबन फर्निश थी चुको आहे हेठि साफ़ु सुथिरो थी वियो आहे कलर वलर बि थी वियो आहे फिटिंग विटिंग थी वई आहे दोस्तो हीअ बिल्कुलु तव्हां ॾिसो न हे जेको भरिसां आहे बिन आशिम जौहर चौरंगी ते कामरान चौरंगी ते बिन आशिम जे बिल्कुलु भर में आहे गुलफाम ब्लॉग हिते एंड था कयूं ऐं जेकॾहिं दोस्तो ये वीडियो पसंदि आई हुजे त सब्सक्राइब कजो हा जबरदस्त लोकेशन है इते रोड न व्लॉग खे एंड कबो त छा चइबो आहे ॿुधा अल्लाह हाफिज़ बसि सब्सक्राइब लाइ छो न इन वीडियो के लाइक करो सब्सक्राइब करो छा कयो सब्सक्राइब न इहे सही ॿुधा छा चयो ना चल जाते इहे न करो लाइक करो सब्सक्राइब करो शेयर करो सब्सक्राइब न हूंदो आहे सही नालो खणो सब्सक्राइब न हूंदो आहे न जा सब्सक्राइब न सब्सक्राइब अरे बाबा ॿुध सब्सक्राइब अरे यार अब तू ॾसेस मूवी त भर जाईंदी जल्दी ॿुधा हिकु दफ़ो चओ पोइ मां जन छॾींदोमांइ लाइक कयो शेयर कयो सब्सक्राइब कयो हा हाणे सही चई अल्लाह हाफ़िज़ कर अल्लाह हाफिज़ दोस्तो हींअर वञूं पिया यानी मुंहिंजी वालदा आहे ऐं साहिल वारनि जी ॾाॾी आहे सो वञूं पिया हिन फ्लैट में मथे इन करे फ़िलहालु फ्लैट में शिफ्ट थियूं ताकी बंगले खे कलर पियो थिए वरी असां परीहं वरी शिफ्ट थी वेंदासीं वापसि सो लिफ्ट लॻियल हूंदी आहे हिन में अचो वाह हलिया हे असांखे वञिणो पवंदो 3rd फ्लोर में भाई 3rd फ्लोर में असां वेंदासीं खोलियो वाची आऊं हलो हे मुंहिंजो भाउ जेको आहे थोरो मलंग आहे मलंग स्टाइल आहे पर माना ट्रेज़री में नौकिरी अथसि हिनजी ट्रेज़री में आहे हल भाउ खोलियो भाउ अचो हाणे हिननि जी ॾाॾी जे घर आया आहियूं माना मां पंहिंजी वालदा वटि अची वियो आहियां अब ख़ुशि आहे दर बंदि कर अब्बा ओ ईअं कीअं मिलिबो आहे ओ ईअं असां तव्हां ॾिस मां किथो पहिरें किथो पास ॾिस अल्लाह जी दुआ अथव बस मुंहिंजे घर वारे दी वेंदा कयो तो दे बसि इहा पोड़ी असांजी दुआ कंदी आहे असांखे अब साहिल आयो अथई ईमान आयो अथई 2 ॾींहंनि में शायदि असां वरी शिफ्ट थी वेंदासीं फ्रिज में छा आहे ॾिसां छा पियो आहे सो हिते असां तक़रीबन शयूं सभु रखंदा आहियूं मथे खोल बाबा मथे खे ॾिसो हे फुल लॻो पियो आहे मार्केट आहे पूरी सभु शयूं हिन में पयूं हूंदियूं आहिनि पराठा वराठा सभु असां मतिलबु नाश्ते जो बि सॼो सामान असां हिन में रखंदा आहियूं सुपर मार्केट असांजो हिन घर जो सम्झो मालिक हे अथव सभु कुझु इहो ई कंदो आहे हिते असांखे हाणे चांहि पिया ठीकु आहे खीर पियो न हलो खीर पियार अरे चांहि बि ठहियल आहे बसि पोइ चांहि ठहियल आहे न भाउ चांहि बि पिया तूं पाण नालो ॿुधा दोस्तो फारूक नालो अथसि तव्हांखे हिन लाइ नालो बि मां ॿुधाए छॾियुमि हाणे तूं चांहि पचाईंदी साहिल या पचियल आहे त बसि पोइ फारूक बाबा पिया ठीकु आहे हे मुंहिंजो पुटु थोरो वीक हिन लाइ आहे जो हे थोरो कदु वधाए पियो बाक़ी हिन सां को मसइलो कोन्हे हर शइ खाए पीए थो पढ़ाई ज़्यादा कंदो आहे महिनत ज़्यादा कंदो आहे इन जे करे थोरो पढ़ाकू ॿार आहे हा ऐं हो जेको मुंहिंजो वॾो पुटु आहे उहो थोरो फंटर आहे काॾे हो हे जेको पुटु आहे न हे फंटर आहे ऐं मुंहिंजी जेका माउ आहे माना साहिल जी ॾाॾी आहे उहा बि चवंदी आहे त इहो तुंहिंजो पुटु जेको आहे फंटर आहे न मां ऐं मां ईमान ग़रीब आहे चढ़ो सादो आहे न शरीफ़ इंसान आहे शरीफ़ आहे अॼु गुलफाम सां तुंहिंजे पुट सां वॾो मसइलो थियो अथई अमां हाणे वरी था कयूं ठीकु आहे गुलफाम असां एंड में जंहिं महिल व्लॉग ख़तमु कंदा आहियूं त छा चवंदा आहियूं लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें छा करें सब्सक्राइब करें हाणे त सही थो चए अलाए अॻुण त असांजे चैनल खे बर्बादु करे छॾी डिस्क्राइब कयो हाणे चैनल खे डिस्क्राइब कयो त पोइ त मां तबाह थी वेंदा न शोरूम ते वापसि अची विया आहियूं ऐं शोरूम ते असलम भुट्टो नज़र पियो अचे मूंखे भुट्टा साहिब कहिड़ा हाल आहिनि ठीकु ठाक मज़े में टाट सफ़ा भुट्टा साहिब जी वीडियो इलाही वॾी थी वई आहे ऐं मां एंड में छा चवंदो अॼु तव्हां चओ दोस्तों ही जेका वीडियो इमरान चांडियो तव्हांजे लाइ ठाही आहे प्यार ऐं मोहब्बत सां जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त प्लीज़ हिनखे सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं पंहिंजे दोस्तनि में ज़रूरु शेयर कजो तव्हांजी सब्सक्राइब सां तव्हां वटि वीडियो फ़ौरन पुॼी वेंदी तव्हांजी वॾी महिरबानी Was it the voice? Was it the fire burning in me? All of the noise turned into choirs of harmony. Left me with the
this up forever.